जंहिं मुल्क में फेसबुक मोनेटाइज़ न थींदो आहे, जंहिं मुल्क में टिकटॉक लाइव न हलंदो आहे, उन मुल्क जा माण्हू उन मुल्क जे माण्हुनि खे, हुकुमराननि खे बुरो भलो चवंदा आहिनि। जेके मुल्क AI कंपनियुनि जा मालिक आहिनि, आर्टिफिशियल इंटेलिजेंस कंपनियुनि जा मालिक आहिनि, एप्लीकेशन जा मालिक आहिनि। अॼु हिकु एप्लीकेशन तेल जे कुएं खां वधीक पैदावार कंदो आहे अॼु जी डेट में। तव्हां फेसबुक जो नेटवर्थ ॾिसो, अमेज़ॉन जो नेटवर्थ ॾिसो, ट्विटर जो नेटवर्थ ॾिसो, ईअं तव्हां नेटवर्थ ॾिसो, अरब तव्हांजे सोच खां वधीक अपडेट थियल आहिनि, पाण खे अपडेट कयो आहे। अमरीकी सदर सां जेके बि अरब मुल्कनि जा हुकुमरान ॾिसी तव्हां इहे सड़ो था न, उन्हनि मुल्कनि में परे परे ॻोठनि में बिजली आहे, हुकूमत तरफ़ां अस्पतालूं आहिनि, हुकूमत तरफ़ां तालीम आहे, इंश्योरेंस आहे, हर माण्हू जो इंश्योरेंस आहे। ऐं जेके माण्हू सफ़ा ग़रीब आहिनि, हुकूमत तरफ़ां उन्हनि खे वज़ीफ़ो मिलंदो आहे, एतिरो वज़ीफ़ो मिलंदो आहे जो महीने जो ख़र्च निकिरंदो आहे, बिजली जो ख़र्च, खाइण पीअण जो ख़र्च, स्कूल जो ख़र्च, ॿारनि जो ख़र्च गवर्नमेंट ॾींदो आहे। इहे अरब मुल्क जेके तव्हां बुरो भलो था चओ, तव्हां वटि छा आहे? नालियूं बि कोन्हनि।